बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा बारो अज असां ज़ाल अखर जा आवाज़ पढ़ंदासीं। ज़ाल अखर जा आवाज़नि मां ठाहींदासीं लफ़्ज़, लफ़्ज़नि मां ठाहींदासीं जुमला। अचो त पहिरीं तव्हांखे उहे लफ़्ज़ ॿुधायूं जंहिंजी शुरूआति में ज़ाल जो आवाज़ु अचे थो, जंहिंजे लफ़्ज़ जे विच में ज़ाल जो आवाज़ु अचे थो, जंहिंजे लफ़्ज़ जे आख़िर में ज़ाल जो आवाज़ु अचे थो। उहे लफ़्ज़ आहिनि ज़िबह, अबूज़र, इन्फाज़। इहे आहिनि टे लफ़्ज़। हाणे उहो लफ़्ज़ ॿुधाईंदासीं तव्हांखे जंहिंजो तव्हांखे माना ॿुधाइणी आहे, जंहिंजी उहो लफ़्ज़ आहे ज़ाल लफ़्ज़ आहे तई ज़ेरे थी रे वारो ज़ातीरो। अचो त हाणे ज़ाल अखर जा आवाज़ लिखूं। ज़ाल बि ईअं लिखिबो आहे जीअं दाल लिखिबो आहे, धे लिखिबो आहे, ॾे लिखिबो आहे। ज़ाल खे हिकिड़ो टुको मथां हूंदो आहे, ज़बर ॾेई आवाज़ु निकिरंदसि ज़। ज़ाल खे हिकिड़ो टुको मथां हूंदो आहे, हेठां ज़ेर आहे असां आवाज़ु निकिरंदो ज़े। ज़ाल खे हिकिड़ो टुको मथां ॾेई मथां पेश ॾिबोसि आवाज़ु निकिरंदो ज़। ज़ाल खे पोयां अलफ़ मिलायोसीं त आवाज़ु निकिरंदो ज़ा। ज़ाल खे पोयां वा ॾिनोसीं त आवाज़ु निकितो ज़ो। ज़ाल खे वा ॾेई ऐं मथां ज़बर ॾिनीसीं त आवाज़ु निकिरंदो ज़ो। ज़ाल खे पोयां वा मिलाए ऐं मथां पेश ज़ाल खे ॾिनोसीं त आवाज़ु निकिरंदो ज़ू। ज़ाल खे ये ॾेई आवाज़ु कढिबो ज़े। ज़ाल खे ये मिलाए ऐं ज़बर ॾिबसि आवाज़ु निकिरंदो ज़े। ज़ाल खे ये मिलाए ऐं हेठां ज़ेर ॾिबी आवाज़ु निकिरंदो ज़ी। इहे हुआ आवाज़ ज़, ज़े, ज़, ज़ा, ज़ू, ज़ौ, ज़ू, ज़े, ज़े, ज़ी। इहे आहिनि आवाज़। हाणे असां लिखंदासीं लफ़्ज़। पहिरियों आहे ज़बर जो आवाज़ु लिखिबो ज़ाल ज़बर ज़, खई ज़ेरे खे रे वारो ज़ख़ीरो, ज़ख़ीरो। उन खां पोइ आहे ज़ाल ज़ेरे ज़े, लाम ज़बर ल, ज़िल। ज़िल खां पोइ आहे पेश जो आवाज़ु ज़ाल पेशो ज़, रे ज़ेरे रे, ये ज़बर य, ते ज़बर त, ज़ुरियत। पेश खां पोइ वरी आहे मंद, ज़ाल लफ़्ज़ ज़ा, लाम पेशो ल, ज़ाल। ज़ाल खां पोइ आहे वा वारो आलवाज़ू, काफ़ी ज़ेरे की, ज़ोकी। ज़ोकीअ खां पोइ आहे ज़ाल वा ज़बर ज़ऊ, ज़ाल वा नून ज़बर ज़ौ, काफ़ पेशो क, ज़ौक़। लफ़्ज़ ठहियो ज़ौक़। वरी उन खां पोइ आहे पेश वारो आवाज़ु ज़ू माना, ज़ू माना। ज़ालिए ज़े, लाम पेशो ल, ज़ेल। ज़बर वारो आवाज़ु आहे। हे जेको आहे सो इन सां शुरूअ में ज़ाल ज़ाल नथो अचे, ॿियो लफ़्ज़ मिलाए पोइ उनखे इस्तेमालु कयो वियो आहे हस्बे ज़ेल। ज़ालिए ज़बर ज़े, लाम पेशो ल, ज़ैल, हस्बे ज़ेल। वरी उन खां पोइ आहे ज़ी, ज़ालिए ज़ेरे ज़ी। इहे हुआ लफ़्ज़। हाणे हिननि खे जुमलनि में कमु आणिबो। पहिरीं आहे लफ़्ज़
ज़ख़ीरो माना माल गॾु करे रखणु। अदा इस्लाम में ज़ख़ीरो करणु जाइज़ नाहे। वरी आहे ज़िल। ज़िल माना ज़िलत। अदा मुआशिरे में ॾाढी ज़िल थी अथई। ज़ुरियत। ज़ुरियत माना पोयर। अदा तुंहिंजी ज़ुरियत ॾाढी भली आहे। ज़ाल। ज़ाल लफ़्ज़ जी माना आहे कुकड़ जो मोड़। अदा तुंहिंजे कुकड़ जो ज़ाल ॾाढो सुहिणो आहे। ज़ी लफ़्ज़ आहे उन जी माना आहे मालिक। अदा ही तुंहिंजो ज़ी आहे। इहे हुआ अॼु जा लफ़्ज़ जेके कुझु जुमलनि में कमु आंदासीं। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा।